सिंधड़ी मां वाक़े ख़बर ॾींदा आहियूं फ़क़ीर दिलबहार नुकुर जी रिपोर्ट मुताबिक़ खिपरोवा मां निकिरंदड़ लाल खान शाख जे पुछड़े जे आबादगारनि जो पाणीअ जी खोट ख़िलाफ़ ॿारहं मोरी ते एहतजाजी मुज़ाहिरीन रबनाज़ नुकुरुज, मोमिन मरी, अली दोस्त मरी, बहादुर नुकुरुज, मौला बख्श मरी ऐं काज़ी मोहम्मद उर्स नुकुरुज अब्दुल वहीद जान सरंदी सोमवार गजू उस्मान मंगरियो दाहींदे चयो त असां आबादगारनि खां 6 माही लखे रुपया फोरी वठण जे बावजूदि असांखे पाणी न पियो ॾिनो वञे। उन्हनि आवाज़ सिंध न्यूज़ सां पंहिंजा वीचार वंडींदे चयो त खिपरोवा मां निकिरंदड़ लाल खान शाख में शेड्यूल मुताबिक़ बि पाणी नथो ॾिनो वञे, जंहिंजे करे अञा ताईं असां कती याने फुटीअ जो फ़सुलु नाहियूं पोखे सघिया। हुननि वधीक चयो त 6 माही असां खां लखें रुपया वठण बावजूदि ॿीहर पैसा वठण लाइ हथरादू पाणीअ जी खोट करे ब्लैकमेल कयो थो वञे। उन्हनि इलाइक़े मां चूंडियल MNA शाज़िया अतामरी ऐं MP अली हसन हिंगोर जो खां मुतालबो कयो त राशि SDO इरीगेशन फज़ल मेमण खे हटाए ईमानदार SDO मुक़ररु करे आबादगारनि मां पैदा थियल बेचैनी ख़तमु कई वञे। कयो आहे जो लाल खान असांखे चऊं 21 वारो आहे, पर अॼु सुबुह खां वठी लाल खान खोले बि छॾी अथनि, पुछड़ी ताईं पाणी रसियो कोन्हे। असर माण्हुनि खे जेके मुंड थिया आहिनि उन्हनि खे पाणी मिली वियो। असीं आयासीं SDO साहिब सां फ़ोन ते बि ॻाल्हायासीं, हुन चयो बाबा खोड़ी ते दर बगलो, इन करे असां लाल खान जा दर खया पर ज़मीनदार गॾु थियासीं जेके पुछड़ी जा आहियूं। असां सां ई ज़ुल्म कयो पियो वञे, पाणी आयो कोन असांजे लाइ 21 वारा, बाक़ी राति जो चोरी 4 पैर अहिड़ा बासर उन्हनि खे पाणी ॾिनो पियो वञे। असीं हिते अचूं अमलो मञण लाइ तयारु कोन्हे। साईं हीअ सभु SDO जी ॻाल्हि आहे। भई SDO जी ॻाल्हि आहे, तव्हां बि पाड़े जा आहियो, फोड़ी असीं ॾियूं, हर शइ ॾियूं, अमीं हिते मञण लाइ तयारु न आहियो। इहो ई ज़ुल्म लॻो पियो आहे। भला चलो ॿिया शाख 15 आहिनि, असीं नथा चऊं भला असांखे 15 ॾियो, भले 21 ॾियो त टेल त पूरो करे। असांखे पहिरें वार ॿुधाइनि त 21 वारो ॾींदासीं, असांजे लाइ सही आहे, असांखे भले 21 ॾेई छॾियो। वरी हींअर राति जो 21 थियो ई कोन, असां पाणी राति जो चोरी में लोड़े मथे ज़मीनदारनि खे ॾेई छॾियो। असांखे पुछड़ी में नथो कोन, असांखे भाण छॾिणो आहे, वञनि में असां ज़ुल्म लॻो पियो, पाणी पीअण लाइ कोन थो अचे। इन लाइ असीं दरख़्वास्त था करियूं ऑफिसरनि खे, चयोसीं ऑफिसर फ़ोन खणण लाइ तयारु कोन्हनि, असांखे भाण छॾा।